अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इमामुल मुजाहिदीन हजरत साईं सैयद ताज महमूद शाह अमरोटी नव्वर अल्लाह मरकदहू अज उन्हनि जे शहर अमरोट में महफिल नात में अल्लाह ताला शिरकत की सादत नसीब फरमाया। बेइंतहा खुशी आ जो अज सादात सुहारा तवाई असांजे विच में मौजूद आहिनि। अल्लाह खां दुआ तो कयां अल्लाह तबारक व तआला सदाई इन्हनि चेहरनि खे मुरकंदे रहाए। असांखे फ़ख्र आ, असांजी इज्जत आ। केॾा बि पर पाए केर मौलवी त थी सघे थो, बुजुर्ग त थी सघे थो, सैयद नथो थी सघे। इहा ज़ात जंहिंखे नसीब थिए। अल्लाह खां दुआ है अल्लाह ताला शल उन्हनि जे साए में, सादात जे साए में तव्हां असांखे बि इमामुल अंबिया जे सही नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। भला ही त ॿुधो अथव त सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दौर में कहत जे हालत सूरत में सैयदना अब्बास साईं के मैदान ते आणे उन्हें जे वसीले सां दुआ पिया घुरन त मुंहिंजा रब साईं को वक्त हो त इमामुल अंबिया असां में मौजूद हुया, असांखे त का शइ जी ख़बर न हुई, असांखे त पाण साईं जन अॼु उहे असां में मौजूद न आहिनि, रोज़े अतहर में आहिनि। अॼु मां संदन चाचे खे वसीलो बणाए तोखां दुआ थो घुरां। इहा हिकिड़ी सनद वॾी आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे इमामुल अंबिया जे आल सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उहो जो ॿुधायुमि त केरु केतिरा पर पाए, इहा शइ कंहिं इबादत सां हासिल न थींदी। इहा रब जी फज़ल आहे, रब जी करम नवाज़ी आहे जंहिंखे नसीब थिए। बहरहाल मूंखे बेइंतहा ख़ुशी आहे त अॼु ॿियो दफ़ो, पहिरियों दफ़ो ग़ालिबन 1999 में दरगाह आलिया राशिदिया क़ादिरिया अमरोड शरीफ जे जामे मस्जिद में महफिल नात थी। सैयद शुहरा साईं सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी उन्हनि जे सॾ ते सभई नातख़ान लब्बैक चई हाज़िर थिया 1999। अॼु उन्हनि मां काफ़ी नातख़ान हज़रात मौजूद न आहिनि। जेके आहियूं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल असांखे बि बाक़ी हयाती इख़लास सां रहण गुज़रण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढो सुठो वक़्तु गुज़री आयो, अॻिते बि रब खे पारत आहे। बहरहाल मां ॻाल्हाईंदुसि त ॻाल्हायो घणो थी वेंदो। बेइंतहा मशकूर आहियां हज़रत साईं सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी, अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़्ज़त में बरकत फरमाए। जॾहिं जो हिन मैदान ते आया त मां अॻे बि चयुमि त पहिरियों शुरूआत थी त बाद देवबंदियुनि जो नातख़ान अकेलो इमदादुल्ला, पर जॾहिं सैयद सुहारे जो पाछो पयो त पोइ चवंदा आहिनि 2 त 12। अल्हम्दुलिल्लाह शुरूआत असांजी खामखा पाण पढ़ाइण जे हवाले सां न हुई। सच पुछो मस्जिद में आहियां ईअं चवंदा हुआसीं त अल्लाह ताला असांजो इंतिखाब कयो आहे देवबंदी जमात जे लाइ, ॼण त असां उन्हनि जी तर्जुमानी करे रहिया आहियूं। ऐं अञा ताईं इहो ई असांजो फ़िक्र आहे। पाण खे ठाहियोसीं कोन, पाण खे पढ़ायोसीं कोन, जहिड़े हाल में रहियासीं शल अल्लाह क़बूल फरमायो आहे, क़बूल कंदो। रब में आना इंदा ज़न्न अब्दी फरमाई त जेको मूं में जहिड़ो गुमान रखंदो, असांजो अल्लाह साईं में गुमान आहे त असांजो पोरियो अजायो न थींदो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अॼु उन वरी हस्तीअ खे यादि था कयूं जंहिंजे लाइ मसरूर लफ़्ज़ चया हुआ त क़बर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां, क़बर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां, अखियूं ॻाढ़ियूं कयूं बैतुल मुक़द्दस ॾे निहारे थो, शहर अमरोट जो हर वण उकीरुनि खे उथारे थो, दुनिया में आलमी इस्लाम अॼु हज़रत खे सारे थो।
अज असां उन जाइ ते वरी गॾु थिया आहियूं। दिलि घुरे थी वरी हिकु दफ़ो मां पंहिंजे जवानी वारो मौक़ो बि उहो बि हाणे मूंखे भाऊ मड़ साहिबु ॿुधाए पियो त उन में तव्हां हिकिड़ो शेर पढ़ियो हज़रत साईं जे शागिर्दनि मां या साईं जन जे मोतक़िदनि मां ग़ालिबन कुहाड़ो साहब कुहाड़ो उन जा ॿोल हुया जेके मूंखे भाऊ मुजाहिद महर साहब हींअर कन ते रखी ॿुधाया। मूंखे यादि आयो त मां उहे ॿोल ते ॿोलिया हुअमि जामी मस्जिद में। उहे ॿोल छा हा? उहे ॿोल हा त तो न तलबियो हो सुलैमानी तख्त नगी। इमामुल अंबिया जे मदह में चयो थो तो न तलबियो हो सुलैमानी तख्त नबी, तो न तलबियो हो सुलैमानी तख्त नगी, मरहबा फाके फ़कर मंज गुज़ारण वारा, मरहबा फैज़ खुदा इए जे विरहाइण वारा, दीन इस्लाम जे बेड़े के हलाइण वारा। ए हो मौलाना कुहाड़ो साहब। अज मां वरी उन हस्तीअ खे यादि थो कयां